इहो आहे त गॾाणनि जो जेको पाण में ज़मीनूं हुयूं, पाण में भाइरनि जी विरासत, उन में मां चाहियां थो त विरासत क्लियर थिए त जेको आहे सो उहा केतिरी ज़मीन कंहिं भाउ जी। छाजे करे जॾहिं सभिनी भाउनि जा हिसा आहिनि त भाउ संदो हिसो विकियो आहे या कंहिं ॿिए भाउ जो बि चोरी विकिणी छॾियो आहे। मां पहिरियों गॾाणनि सां इहो वेही फ़ैसिलो सम्झी कंदुसि, पोइ मां पिताफ़िन खे छॾींदुमि। ऐं मक़सदु इहो बि आहे त मां अहिड़ियूं ज़मानतूं वठणु चाहियां थो ॿिन्हिनि धुरनि खां त जेको मां फ़ैसिलो फ़तवा ॾियां त उन ते इम्प्लीमेंट थी वञे, अमल थी वञे। ईअं न त मां फ़तवा ॾियां ऐं उन ते अमल अचे त पोइ इहा ॻाल्हि मूंखे थोरी तकलीफ़ ॾींदी। अच्छा हिन में सॼो मसइलो थी वियो। अच्छा उन मां वटि अञा अहिड़ी ॿई दुनियूं कोन आयूं आहिनि, जे मां वटि ईंदियूं त मां ज़रूरु उन में ख़ैर में मुंहिंजो हर ॻाल्हि में कचे पके ताईं मुंहिंजो ख़ैर जो कोशिशि आहे। मां अलाह रसूल खे हाज़िर नाज़िर ॼाणे जेतिरो बि मुस्लमान ठहंदा मां पंहिंजी कोशिशि कंदुमि। मां वटि न का क़ौम आहे, न को हिंदू, न मुस्लमान, जेको माण्हू ख़ैर घुरां थो मां सभिनि जो, ऐं मां इनशा ख़ैर कंदुमि। दिलि चाहे कयो मां पंहिंजी तरफ़ पूरी कोशिशि कंदुमि त असांजे इलाइक़े पूरे में का बि क़ौम विढ़ियल न हुजे, सभु भाइर आहिनि ऐं सभु खीर कंदुमि।